वरी प्यारा मुसलमान भाइयों, 3 रमज़ान मुबारक ते मदीने जे ताजदार जी भलारी न्याणी पाक न्याणी अम्मा खातूने जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो विसाल मुबारक आहे। वरी अगते हलो 10 रमज़ान मुबारक ते अल्लाह साईं मदीने जे साईं खे बग़ैर क़त्ल जे बग़ैर लड़ाई जे अल्लाह साईं मक्को पाक फतह करे ॾिनो। 10 रमज़ान मुबारक ते शानदार अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मक्के पाक जी फतह नसीब फरमाई। वरी थोरो अगते हलो त 17 रमज़ान मुबारक ते इस्लामी वड्डी जंग लगी, जई जंग जो नालो जंगे बदर आ, जेका पेरी लड़ाई थी, पेरी जंग लड़ी वई, उन जंग जो नालो जंगे बदर आ। ओ मुझा प्यारा जंगू खोड़ चुन पढ़ी पंहिंजे नमूने जी अजीब गरीब जंग हुई, जेका 17 रमज़ान मुबारक ते रोज़े जे हालत में मुसलमान काफरन सां कई। अल्लाह ताला जी रात बाबरकात 17 रमज़ान मुबारक ते अल्लाह पंहिंजे हबीब खे मदीने जे साईं जे गुलामन खे शानदार फतह नसीब फरमाई। वरी अॻिते हलो 21 रमज़ान मुबारक ते मौला अली शेर खुदा अमीरुल मोमिनीन फातिह खैबर हजरत सैयदना अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत मुबारक है। 21 रमज़ान खां अॻिते हलो त मुंहिंजा प्यारा दोस्तो, वरी 27वीं रात अल्लाह ताला जी रात बाबरकात हिन महीने में क़द्र वारी रात लैलतुल क़द्र असां गुलामन खे मदीने जे साईं जे सदके अता फरमाई आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, 80 साल जो ओ जागो इबादतूं हिकिड़े पासे, इन रात जो ओ जागो इबादत हिक पासे। हिकिड़े माण्हू जी 82 साल उम्र हुजे, 82 साल जागे, 82 साल को नफल पढ़े, नेक अमल करे, उन सॼी इबादत जो सवाब हिकिड़े पासे। ऐं 27वीं रात लैलतुल क़द्र वारी रात में ओजागो करण, उन में इबादत करण, क़ुरान पाक जो पढ़ण, नफल पढ़ण, इहो ओजागो इन रात जी इबादत जो सवाब हिकिड़े पासे। वरी मुंहिंजा प्यारा 27 रमज़ान जे ॾींहुं 27 तारीख़ ऐं उन वक़्त जी ॻाल्हि थो करियां जॾहिं तारीख़ रमज़ान जी 27 हुई, 14 अगस्त तारीख़ हुई त असांखे अल्लाह साईं पाकिस्तान अता फरमायो। जी प्यारा मुसलमान, रमज़ान शरीफ जो महीनो हुयो, उन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं हिन महीने जूं बरकतूं भलायूं आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हो, असां खे रमज़ान शरीफ महीनो अता फरमायो आहे। रमज़ान शरीफ जा खे असां रोज़ा अता फरमाया आहिनि। ही उहो महीनो जो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। नुज़हतुल मजालिस में अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह अलैह रवायत नक़ल फरमायो है। पान फरमान था मदीने जे साईं फरमायो, तमाम मेराज वाली रात सिदरतुल मुंतहा वारे मकाम में जॾहिं पहुतो, सिदरा जो मूं दौरो कयो, मूंखे हिकिड़ो मलाइक मिलियो, जंहिं मलाइक जा मथा 1000 हा। अब ॿिनि मथनि वारो ॿार पैदा
ते मिटिया वाला उनके खड़ो दिन बाबा बिन मथन वारो बार या ब हथन उन बार जा या उन जो ते उनजा पैर वगैरह एड़ी सूरत वारो बार पैदा थे त मुजा प्यारा टीवी अखबार जेदा तेरा या गाल हल दिया जवा तो अजब वारो ओ खुदा जो मलाइक हो जो मदीने जा साईं ता फरमान उन जा 1000 मथा ऐं हिकड़े मथे में 1000 चेहरा हर मुंह में मुझा प्यारा 1000 बात हा उन बातुन में ज़बानूं हुयूं वो अल्लाह जो जिक्र करे रहियो हो हर ज़बान सां अल्लाह जो जिक्र करे रहियो हो मुख्तलिफ खुदा जा नाला पुकारे रहियो हो जॾहिं असां उते पहुतासीं उन मलाइक वटि मूं सलाम कयो पर हू अल्लाह जे मोहब्बत में अहिड़ो मस्तानो लॻो पियो हो जो हुन मुंहिंजे सलाम खे शायदि कोन ॿुधो त जिब्राईल अलैहिस्सलाम वेझे वेही मलाइक खे फरमायो ओ मलाइक सगोरा जई हस्ती तोखे सलाम कयो आ सो लौला कलमा जो शहंशाह आए बिनी जहान जो सरदार आ अल्लाह हबीबा नबी जो इमाम आ वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे जिब्राईल अगते वयो फरमायो ओ मलाइक अल्लाह जे हबीब अवा खे सलाम कयो आ उठी महबूबन जो इस्तकबाल कर वो खुदा जो हबीब आ जंहिंजे लाइ अॼु सारो जहान इस्तकबाल में आ 70 मलाइकन जा आसमान 70 आसमानन जा मलाइक जे इस्तकबाल में आहिनि अॼु खुदा पाक जी इबादत तस्बीह हमद सना मलाइक छॾे मदीने के ताजदार दे इस्तकबाल जे ला बिठाल अज हर ज़बान ते आतो मुस्तफा शान अहां जो शाहिया मुस्तफा शान अहां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफा शान अहां जो शाहिया मुस्तफा है दावर जातीदार अहामा आया नजर अनवर अहामा दावर जातीदार अहामा आया नजर अनवर अहामा जही तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो जही तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफा मुस्तफा प्यारा मुसलमान भाइयों जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो मलाइक सगोरा मदीने जो ताजदार आयो उठे सलाम जो जवाब दे इस्तकबाल कर अल्लाह जे हबीब फरमायो मलाइक सगोरो जंहिंजा 1000 मथा हर मथे में 1000 हाथ रहा हर मुंह में 1000 ज़ुबानों जैसा अल्लाह जी हमद तस्बीह बयान करे रहो हो तो सलाम जो जवाब दई वे जो दी रुके तुझी पेशानी ते चुम्मी
पेशानी ते चुम्मी दई समझो भाकुर पाए अर्ज के सोना अमा के लख लख मुबारक हुजन जो अमा के रब रमजान शरीफ जो महीनो ॾिनो जे रमजान जे सदके अमा जी उम्मत के खुदा बख्शे जजो आहे। मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा खे लख लख मुबारक हुजन जो अल्लाह ताला जी जात बाबरकात अवा जे सदके अवा जे उम्मत खे एड़ो महीनो अता फरमायो आ जे कदी अवा जी उम्मत थोड़ी मेहनत कई क़यामत वाले दिहाड़े जदे महशर जो मैदान लगदो ओ मुजा प्यारा दोस्तों बुजुर्गो जिते अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोश थींदा कुल अंबिया किराम हुंदा औलिया सिद्दीकीन शुहदा सालिहीन सब हुंदा उन महशर जे मैदान में जिते सिज सवाले दे बराबर रही लो जमीन टामे वांगुर तपी वेंदी मानू पगर खान पगर प्या गाड़ीदा नफ्सा नफ्सी जो अलग लगंदो 50,000 साल जो मुझा प्यारा दोस्तों नी हुंदो ओ मुझा दी दोस्तों बुजुर्गो शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो संग पसी सरही न थी मता तेरी पैजो नकल हिन दर मथे दाद लियो रुअनियो रत वञन हिता बारो चल कई लोगे कढियो सबनी खे मदीने जे साईं जी शफाअत जो आसरो उम्मीद अल्लाह वारन जी सिफारिश मुझा प्यारा के हज जो इंतजार के मस्जिद जो इंतजार नमाज जो इंतजार के मुझा प्यारा केड़े हीले वसीले जो इंतजार होंदो हर मानू मुझा प्यारा उन दिहाड़े परेशान होंदो सवाने देते सिजल थल होंदो सितारे टूट जाएंगे जमीन पर जलजला होगा सितारे टूट जाएंगे जमीन पर जलजला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा। हाँ हज़रत साईं सखी सैयदी क़िबला से पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी नौराई रहमतुल्लाह अलैह पान फरमान था ओ जित हलंदो फुल हशर जो मुश्किल सदे मैदान में जित हलंदो फुल हशर जो मुश्किल सदे मैदान में उत कर लहज मुहिजी गरीबा अच जा हशर दे आस पास उत कर लहज मुहिजी गरीबा अच जा हशर दे आस पास अज दर्दमा काहू कयम दोस्त दर्द आस पास जे जियरे जानब नामनी अच जाए कब्र दे आस पास ज़ईफ़ हिना ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में ज़ईफ़ हिना ज़ैनल सदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में पुल ओकारे पार जा अच जा हौद कौसर दे आस पास
पास अच जा हौद कौसर दे आस पास अज दर्दमा गाह कयम दोस्त दर्दे आस पास जे जियर जानब ना मिली अच जा कबर दे आस पास उन दिहाड़े 50,000 साल वारे दी हर कंहिंखे इंतज़ार हूंदो मदद जो ख़ासि मदद मदीने वारे साईं जी थींदी जॾहिं अल्लाह जा महबूब सजदो फरमाईंदा सजदे खां बाद रब इजाज़त ॾींदो त हाणे सिफ़ारिशूं क़बूल पोइ मस्जिदूं सिफ़ारिश कंदियूं मुंहिंजा प्यारा बैतुल्ला सिफ़ारिश कंदो हज नमाज़ रोज़ो वग़ैरह नेक अमल क़ुरान पाक सिफ़ारिशूं कंदा पर अचानक हिकिड़ी अहिड़ी शइ दायर थींदी जो सुभान अल्लाह जीअं जो असां तव्हांजी नज़र पवंदी त सभई माण्हू ओॾे निहारींदा मलाइकनि खां पुछंदा त ही कहिड़ी शइ आहे मलाइक फरमाईंदा आहे रमज़ानुल मुबारक जो महीनो अची रहियो आहे अल्लाह जी बारगाह में रमजान शरीफ अची रहियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी बारगाह में रमजान मुबारक जी आमद थींदी सभई माण्हू चिकचिकाए नज़रूं रमजान शरीफ में निहारींदा अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमाईंदो ऐ रमजान शरीफ तुंहिंजी हाजत छा है सल कहिड़ी तोखे तुंहिंजी हाजत सवाल कर मां तोखे अता फरमाया त रमजान शरीफ अल्लाह जी बारगाह में अर्ज कंदो मुंहिंजा मौला मूंखे अॼु इजाज़त ॾे मूंखे अॼु इख्तियार ॾे जिन मूंखे सुञातो मुंहिंजो क़दुरु कयाऊं रोज़ा रखियूं तरावी पयाऊं मुंहिंजा मौला जिन मुंहिंजो अदब एहतराम कयो अॼु इजाज़त ॾे त उन्हनि जा हथ वठंदो जन्नत भेड़ो कंदो अचां रमजान शरीफ की सिफारिश कबूल फरमाईंदो को रमजान शरीफ के रब इजाजत अता फरमाईंदो ऐ रमजान शरीफ तोखे इजाजत आ जिन तोखे सुञातो जिन तुंहिंजो क़दुरु कयो एहतराम अदब कयाऊं तुम्हें रोज़ा रखियूं नेक अमल कयाऊं अॼु तोखे इजाजत आ भरियूं भाकर भरे जन्नत भेड़ा वेंदो तॾहिं चवंदा उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा पंहिंजे इलाक़े में ज़मींदार को पंचन चढ़ण वारो भी ज़मींदार आहे ॾह निकिरण वारो भी ज़मींदार आहे केटी जो मालिक ज़मींदार आहे पर असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि अॼु बि चंदो जेके जागीरनि जा मालिक नवाब गैबी खान खे 9,09,999 जरेब बनिया जागीर यानी आशिक जो फरमाए रमजान शरीफ में रहमत बादल वांगर कर वसंदी आ जागीर वांगर वसंदी उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा मुबारक हिन महीने में मुबारक हिन महीने में वसन बादल बरकत जा उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा अदा खुली विया दर बेहल जा थिया दर बंद दोज़ख जा
खुली विया दर बहिश्तन जा थिया दर बंद दोज़ख जा ॾिसो खणो पल पल मलाइक प्या खणो पल पल मलाइक प्या अचन अंबार रहमत जा उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा जागीर के हिसाब सां अल्लाह पाक हिन महीने में रहमत कराए रहियो आहे रहमत जे जागीर जो खुदा पाक उनखे मालिक बनाईंदो आहे जेको रमज़ान खे सुञाणंदो आहे जेको रमज़ान शरीफ़ जी इज़त कंदो आहे रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कंदो आहे रमज़ान शरीफ़ में जागंदो आहे अल्लाह जी इबादत कंदो आहे मुंहिंजा प्यारा उहो रहमत जे जागीर जो मालिक थी वेंदो आहे जन्नत में खुदा उनखे जागीर अता फरमाईंदो दुआ कयो शाल असां रमज़ान खां राज़ी थी वञूं रमज़ान शरीफ़ असां खां राज़ी थी वञे चओ आमीन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मूंखे अञा ॿिया मौज़ू बि बयान कयां मुख़्तसर सिर्फ़ तव्हांखे हिकु रवायत ॿुधाई आहे हाणे वरी रमज़ान शरीफ़ जी जेका ख़ासि इबादत आहे उहा इबादत आहे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो असां कराची वारनि ते कुझु महिरबानी थी रोज़ो 16 कलाक जे वेझो आहे लगभग 16 कलाक थियो था वञनि पर मौसम असां बाक़ी हैदराबाद गुज़र तो ख़बर पए अॻिते को मोमिन रोज़ो रखो हाँ सही गर्मी चोट जूं उते बि को मोमिन खुदा जो माण्हू वो रोज़ो रखंदो रोज़े खे संभालींदो हर वहण जी जाइ न बाक़ी असां मारे इलाके सां भली रोज़ो डिघो आहे पर पोइ बि अल्लाह पाक महिरबानी फरमाई आहे मौसम बहितर मुंहिंजा प्यारा दुखियो सुखियो जंहिं बि रोज़ो रखी ॾींहुं गुज़ारियो अल्लाह जे रज़ा वास्ते जंहिं शख़्स रमज़ान जो रोज़ो रखियो मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह सईदो फरमाए त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी जज़ा जन्नत बहिश्त कोन्हे हूरूं कोन्हे सवाब कोन्हे रोज़ो ख़ासि मुंहिंजे लाइ आहे उन रोज़ेदार जे लाइ जज़ा मां रब पाण आहियां नमाज़ जो सवाब हज ज़कात जो सवाब मुक़र्रर पर रोज़े जो सवाब मुक़र्रर कोन्हे अल्लाह से फरमाए तो रोज़ो मुंहिंजो आहे मुंहिंजे लाइ ऐं मां रोज़ेदार जे लाइ उन जी जज़ा मां रब आहियां उलमाए किराम इन रिवायत जी तशरीह बयान कनि था अल्लाह साईं रोज़ेदार जो आहे रोज़े जी जज़ा पाण रब्बा उलमाए किराम फरमाइनि था इन जी तशरीह समझो तफसीर हीअं समझो त जेको रोज़ेदार आहे सो अल्लाह जो थी थो वञे रब उन रोज़ेदार जो थी थो वञे रोज़ेदार रब जो रोज़ेदार हिकड़ी तशरीह ऐं ॿी उलमाए किराम फरमाइनि था हदीस बि आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो
जीअं मूं अव्हांखे नज़ारा ॿुधाया हशर जे मैदान जा इहो सिस्टम लॻो पियो हूंदो हिसाब किताब पियो हलंदो के निमाज़ जे सदके पिया जन्नत में वेंदा के सखावत जे सदके पिया वेंदा के रहमतनी जे सदके पिया वेंदा के सुठनि अखलाकनि जे सदके पिया वेंदा के हज उमरे जे सदको को कहिड़े अमल जे सदके को कहिड़े अमल जे सदके जन्नत माणींदो बख़्शिश माणींदो पर मुंहिंजा प्यारा बेहिश्त जा 8 दरवाजा 8 उन्हनि मज़ा 7 दरवाजा खुलंदा पर हिकिड़ो दरवाजो जंहिंजो नालो आहे बाबे रैयान वो बाबे रैयान बंदि हूंदो जेको मख़सूस रोज़ेदारनि जे लाइ तयारु थियो आहे बाबे रैयान खां सिर्फ रोज़ेदार गुज़रंदा दाख़िल थींदा ॿियो केर बि माण्हू उतां दाख़िल गुज़री कोन सघंदो दाख़िल थी कोन सघंदो वो दरवाज़ो बंदि हूंदो रोज़ेदार अल्लाह खे अर्ज़ कंदा बारी ताला असां तुंहिंजे लाइ बुख उन बर्दाश्त कई 16 कलाक कोन खाईंदा हुआसीं 16 कलाक असां तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो बारी ताला अॼु असां त ईअं थे समझो हक़ असांजो आहे अॻ में बेहिश्त में असीं वेंदासीं पर असां वारो दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे बाबे रैयान बंदि लॻो पियो आहे अल्लाह पाक फरमाईंदो रोज़ेदारो तकड़ न कयो फिलाने मैदान में रोज़ेदार गॾु थी पियो मां हिननि जो हिसाब करे वठां मां अव्हांखे ॿुधायो हो दुनिया में त रोज़े जी जज़ा मां रब आहियां सवाब मूं अव्हांखे कोन ॿुधायो हाणे तरसो सब्र कयो हिननि खां रवानो करे पोइ मां अॼु सभई पर्दा हटाईंदुसि अॼु मां सभई घूंघट हिजाब हटाईंदुसि अव्हां रोज़ेदारनि खे ठोकराए दीदार कराईंदुसि अल्लाह से पंहिंजो दीदार कराईंदो रोज़ेदार ही वॾो एज़ाज़ वॾो एज़ाज़ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो दीदार जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं जो रोज़ो रखियो 40 रातियूं जाॻो करे तूर सीना जबल ते वञी पहुता अल्लाह खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो लन तरानी ऐ मूसा करीम अल्लाह तू मूंखे हरगिज़ ॾिसी कोन थो सघी न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आँख देखे चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाह मुस्तफा देखे अल्लाह से कलीम तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो लन तरानी मूंखे नथा ॾिसी हाँ क़यामत जो जहाल थींदो रोज़ेदार ईंदा मुंहिंजे महबूब जा उन्हनि जे लाइ पर्दा हटी वेंदा घूंघट हिजाब हटी वेंदा मां उन्हनि रोज़ेदारनि खे खुले आम पंहिंजो दीदार कराईंदुसि हाणे थोरो अंदाज़ो था लॻायो अंदाज़ो रब जे दीदार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया घणा ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा 40 बाक़ी घणा हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल ये गुलन के सूरत मुझा प्यारा दोस्तों इंसानी ज़ात इंसानियत के सूरत वणन खे जानवर को जेको जेको इहो सभु हिकिड़ो हिस्सो विरायो हिकिड़ो हिस्सो विरायो 39 हिस्सा यूसुफ अल्लाह से अता फरमाया हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो जॾहिं मिस्र जो बादशाह थियो मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम
तो डुकार जो साल अची डुकार मुल्क में मीह बंद थिया मानू मरण ते अचिया ओखू खत्म थी वयूं आबादी सड़ी वयूं खूह सुकिया दरिया वहण लगा तो मानू आया हज़रत यूसुफ सैयद ॾाढी दुख लगिया अनाज सुकी वा तू मुल्क जो बादशाह वाली है असा तो के पारत असा अन दे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमातो पियो औ तवा के अन दिया पान चाक्यों ताज़ो वुज़ू क्यों वुज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफल करी नफल पढ़ी मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे को चए तो अन्न दे को अटो को पानी जो सवाल पियो आहे छा कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो यूसुफ सोना तो कैसा 39 हिस्सा हुस्न जा ॾिनान तू पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं जेको तोखां अटो न घुरे सॼो चेहरो खणी न ॾेखार सिर्फ़ घूंघट ई हटा हीअं कंदो जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न उनखे 3 महीना बुख याद रखो अन याद रख जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहब्बत में मस्त थी वेंदो हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो पैदा खुदा जो हाणे जॾहिं खुदा जी मखलूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा असांजे मुल्क जो वॾो वली कामिल सुल्तानुल आरिफीन आरिफ चवंदा उलमा इकराम आरिफ ने चवंदा कि पंहिंजे रब खे सुञा ओ आरिफ सुल्तान बाऊ सिर्फ आरिफ न आहे आरिफन जो बादशाह वो साईं जॾहिं दहली विया दहली वॾो वाक़ो आहे कहीं ॿुधाइनि पर हींअर सिर्फ़ इशारो दहली विया उते हज़रत पीरान पीर बादशाह पीर जो बचड़ो हो साईं हज़रत सैयद अब्दुर रहमान दहलवी जीलानी रहमतुल्लाह अलैह उन्होंने बताया हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह साईं सिर्फ दस्तगीर के बचड़े हज़रत सैयद ख्वाजा अब्दुर रहमान दहलवी कुछ भी पढ़ायो को जिक्र जा दफ्तर न सिर्फ फरमायूं बाहू जो अल्लाह जो इस्म पाक ॾिनऊं सुल्तान बाहू तो फरमाया त पर्दा हटी विया मुंहिंजे रब मुर्शिद कामिल मूंखे पंहिंजो रब ॾेखारियो हाणे जंहिं मुर्शिद रब ॾेखारियो रब जी सुञाणप ॾिनी सुल्तान बाऊ उन्हनि जे लादो फरमाए त तन मेरा जे चश्मा होवे ए तन मेरा जे चश्मा होवे ते में मुर्शिद वेखना रजवा चश्मा हिक खोला हिक कज्जा इतना दिखिया मैनू सब्र ना आवे और किथे वल भजा मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा हजा हो मुर्शिद कामिल रब जी सुञाणप ॾिनी उन मुर्शिद जो कॾहिं दीदार घुमंदे फिरंदे थियो त काश
हे 1000 अखियूं हुजनि हिकिड़ी अखि ढो करे उनखे बंदि करे ॿी अखि खोले उहा ढो करे हा टी अखि खोले पंहिंजे मुर्शिद खे लूलू दे मुंडे लख लख चश्मा हिकु कोला ते हिकु कजा यानी हिकिड़ी बंदि कयां त खोले पंहिंजे मुर्शिद दीदार प्यारा मुसलमान भाइरो सखी सुल्तान बाउदो फरमाए मुर्शिद जे दीदार जो यो मज़ो आ मुंहिंजा प्यारा मुसलमान भा कामिलन जे दीदार में यो मज़ो आ रब करीम जे दीदार में छा मज़ो हूंदो हज़रत यूसुफ हसीना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्ना नुक ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर अल्लाह पाक जो नूर इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलन हिक पासे हुनन सभिन जो बोलन हिक पासे मुझे अरबी जो बोलन हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनी जो मुर्कन हिक पासे पेरी बुजुर्ग रवायत में अल्लाह से फरमाए सजो खड़ी न हटा थोड़ो घूंघट थोड़ो पला हिय कर बस आशिक महेश रहमतुल्लाह अलैहि को फरमाए त यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनी जो मुर्कन हिक पासे साईं अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए रात जो दिए जे सोजरे में कपड़ा पे सुभ्या तो ओचतो दियो गुसामी हाने को ऊंधाई रात कोई नजर न पई अचे अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज पढ़ी असां जे दौलत खाने में जलवा पहुंचा इं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाखिल थिया इं लगो जण सिज उभरी आयो आहे हर रोशन थियो मु पंहिंजी सुई बाकायदा सोजरे में लधी थी तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान खुदा तोखे बि सिज ॾिनो आहे अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे तुझो सिज उभरंदो बाद फजर सुबुह जो उभरंदो मुझे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान्हा मुझे हबीब जे निकरण जो टाइम कान को कोन्हे को जॾहिं जी चाहे निकरी पवंदा आहिनि ऐ आसमान तुझो सिज पहिरीं अमीर बिल्डिंग रोशन कंदो पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिस्कीननि ते विझंदो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल का काफ़िला जॾहिं मुंहिंजा प्यारा हज़रत बिलाल साईं खे मदीने पंहिंजो मके पाक जे घिटियुनि में गलियुनि में काफ़िलनि जा ॿार मुंहिंजा प्यारा पेरनि में रसियूं हथनि में जंजीरूं गिरींदा हा हज़रत बिलाल साईं खे पुठनि मुबारकनि में मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा खल लही वेंदी हुई वो गिरींदा हा पर जॾहिं उहे
उते पाण थकंदा त हज़रत बिलाल जे ज़ुबान ते हूंदो अल्लाह 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 पींघड़े में बाहर बोले अल्लाह अल्लाह चींगड़े में नार बोले अल्लाह 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 भीगड़े में बार बोले अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफर पुछंदा हा बिलाल अवांखे मदीने जे साईं कहिड़ो नशो प्यारो हेॾियूं मारूं हेॾियूं सख़्तियूं दुखूं वञूं पोइ बि जॾहिं होश में अचो था अल्लाह जो नालो ज़ुबान ते आ मदीने जे साईं जो नालो मुबारक तव्हांजे ज़ुबान ते आ तव्हां छा ॾिठो आहे उते हज़रत बिलाल पियो फरमाए अदा पुछण वारो कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। प्यारा मुसलमान भाई अल्लाह दे महबूब करीम खे रब पंहिंजो नूर अता फरमायो हो नूर अल्लाह नूर इन जे करे रब खां बाद अगर को हसीना मदीने जो साईं खुदा जो कसम क़यामत जे दिहाड़े जे वक्त में नज़र पवंदी पर कब्र में जॾहिं मदीने जे साईं जो दीदार थींदो हूं तो विछड़ी हलदा वग खां विछड़ी हलबो राज खां विछड़ी हलबो बच्चा बार छडबा मुंहिंजा प्यारा अजीब जुदाई जी घड़ी हूंदी है हितां लडड़ो खणी लालण लडीरा प्यारन हाय हाय हितां लडड़ो खणी लालण लडीरा प्यारा पिरी पारो छदे मुहरो मटींदा प्यार काला जेकी कठे अज से कोने ते काला जेकी कठे अज से कोने ते मुहरो मटींदा वञन हाय हाय हितां लडड़ो खणी लालण लडींदा पिया वञन प्यारा पिरी पारो
मुहर मटींदा वञनि उहा घड़ी ताजी हूंदी विछोड़े वारी घड़ी अजीब हूंदी विछोड़े वारी जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो कब्र ते जनाज़ो ईंदो कब्र में जनाज़ो मुस्लमान जो लहंदो हाणे वरी रात जी ॻाल्हि हितां जॾहिं हलंदासीं नओं लिबास विज़ु ताज़ो गौसल थियल अतर अंबीर लॻल हालांकि माण्हू वञे पियो मिट्टी में हिनखे कहिड़े नए कपिड़नि जी ज़रूरत आहे कहिड़ी ख़ुशबू जी ज़रूरत आहे विज़ुअ जी हुस्न जी छा ज़रूरत आहे मिट्टी में वञे पियो पर न राधा मोमिन तयार थी गुस्ल कर वज़ू कर नओं लिबास पा अतर मुश्क अंबीर हणी कब्र में हल तोखे रसूलनि जे सरदार जो दीदार थींदो मदीने वारे साईं सां मिलंदे तयार थी हल घोट भंजी हल बाबूअ जे साम्हूं कब्र में लाईंदा अड्डा एरे मिट्टियूं विझी मुंहिंजा प्यारा दोस्तो हेॾा माइट प्यार रोंदा जनी प्यार ॾे कयो जवान पाले अॼु कयोसीं हलिया कब्र जे हवाले जनी प्यार ॾे ओ जनाजे में आया भरे पेर पांझी जनाजे में आया भरे पेर पांझी सता जन सिंगारियो वन्या से कांधी दे जाम खत्मा जती खाक डाले जन प्यार दे कयो जान पाले कयो से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार दे ओए रोंदा रोई मोटदा मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह रखी मण मिटन जा ॾे जॾहिं कांधी रवाना थी वेंदा मिट माइट अज़ीज़ दोस्त मुंहुं मटे रवाना थींदा हिन मुंहिंजा प्यारा कब्र वारे वटि ॿ मलाइका ईंदा चवंदा ओ मोमिना मुस्लमान उथी सवलो थी वे पाण खे ठाहा उथी भी अॼु राजन जो राणो तोखे मिलण अची रहियो आहे सवलो थी वे अदब सां थी वे मदीने जा साईं अचनि था पिया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तोखां पुछण अचनि पिया अल्लाह अल्लाह महबूबनि जो नालो ॿुधी मिट विसरी वेंदा अमर विसरी वेंदी बाबो विसरी वेंदो भाई विसरी वेंदा भेनरूं विसरी वेंदियूं हर शइ विसरी वेंदी जिन विच इश्क समाना रोना कमना जिन्ना दिलां विच इश्क समाना ए रोना कमना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे मदीने जे साईं जो नालो मुबारक ॿुधंदो हिकदमि ॿुधंदो पाण खे सवलो कंदो कफन खाईंदो उथी बाहूं ॿधी बीहंदो अल्लाह जा महबूब जॾहिं साम्हूं जलवा फरोश थींदा मुंहिंजा प्यारा ॿियनि जे लाइ कब्र खां ज़मीन ताईं पर्दो हटाइबो आहे साईं करीमनि जो दीदार उनखे मुंहिंजा प्यारा उतां करायो वेंदो आहे रोज़े मुबारक मां अल्लाह जा महबूब पंहिंजे आशिक़नि जे कब्र में पाण जलव अफरोज़ थींदा पाण मिलण जलव अफरोज़ थींदा मोमिन जी
नज़र जने महबूबन जे चेहरे मुबारक ते पवंदी अल्लाह अल्लाह मुर्कदो कब्र जी ऊंधाई ऊंधारो विसरी वेंदो कब्र जी अकेलाई विसरी वेंदी विछोड़ा विसरी वेंदा दुनिया वारा गम दुख विसरी वेंदा जने महबूब जे चेहरे ते नज़र पवंदी सो महबूब जंहिंजे लाइ मोमिन तो दुआऊं करंदो वेंदो त तेरे पवंदी शान चवंदी शान अल्लाह रही वही रात बंभोर में रही वही रात बंभोर में है उठत आरिय जम जामिया उठत आरिय जम जाला ओ भागो वठंदी शान चवंदी शान अल्लाह रही वही रात बंभोर में रही वही रात बंभोर में चढ़ी जबल चोटते मियाँ चढ़ी जबल चोटते मियाँ सदड़ा कंदी शान पुचवंदी शान अल्लाह रही रही रात बंभोर में रही रही रात बंभोर में अदियूं शाह लतीफ जे मियाँ भित जो घोट लतीफ जे अल्लाह मिन्नतों बाहों बधंदी शान चवंदी शान अल्लाह रही वही रात बंभोर में रही वही रात बंभोर में मलाइका पुछंदा ऐ खुदा जा बाना सुनानी चोकेरा सुनानत बाद में कराईंदो सरकार जब कब्र में आए मैं पाँव पर गिरूं घर मलाइक मुझसे कहें उम्मती सर उठा तो मैं यूं कहूँ कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं मर के पहुँचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते ऐ मलाइको सुनान बता के कराया तो ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान सब तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए और उठे भी वहाँ तुम्हारे लिए उठेंगे वहाँ तुम्हारे लिए प्यारा मुसलमान भाइयों मोमिन जी नज़र पवंदी कब्र विसरी वेंदी राज विसरी वेंदा मोमिन जो ईमान ताज़ो थी पवंदो मोमिन जो अंग अंग ठरी पवंदो मोमिन जा बेड़ा पार थी वेंदा जॾहिं आमिना जे लाल जो दीदार कंदो प्यारा मुसलमान भाइयों जिन्हें महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो कमाल रब करीम जे दीदार जो कमाल था जॾहिं रोज़ेदारनि जे लाइ पर्दा हटंदा रोज़ेदारनि जे लाइ हिजाब हटंदा घूंघट पर्दा हटंदा दीवारूं हटंदियूं अल्लाह पाक रोज़ेदारनि खे पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो मुझा प्यारा दोस्तों रोज़ेदार बाबे रयान खे बुलाए छॾींदा जन्नत विसरी वेंदी हूर गुलमान विसरी वेंदा मौला पर्दा हाणे न ॾिजां मौला घूंघट न आणजां जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सो जन्नत में नाहे हूरनि में नाहे गुलमाननि में नाहे मौला असां दुनिया में
कई विषय में वो लुत्फ मज़ो न ॾिठो रब तुंहिंजे दीदार सुभान अल्लाह मौला असां हैरान आहियूं एतिरी बुख असां बर्दाश्त कान कई 16 कलाक रोज़ो ज़रूर हो पर मौला हे रोज़े जी बरकत हे रोज़े जो बदलो जो अॼु असांखे ग़ुलाम खे जो पंहिंजो दीदार करायो आहे सभई घुंघट को हटाया सभई हिजाब को हटाया अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो उन ॾिहाड़े रोज़ेदार जी ख़ुशीअ जी इंतिहा थी वेंदी रोज़ेदार बहार थी वेंदो ॾाढो ख़ुशि थी वेंदो राज़ी थी वेंदो अल्लाह सॼो फरमाए रोज़ेदार फ़िक्र न कर ग़म न कर तो हिकिड़ो महीनो बुख उन में गुज़ारियो आहे पर मां रब तोखे उहो दीदार कराईंदो ये फ़िक्र ये ग़म तोखे दुख विसरी वेंदा ये बुख उन तोखे विसरी वेंदियूं मां रब तोखे दीदार कराईंदुसि तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते पहुता रब जो दीदार तो कोन थियो पर अल्लाह सां हम कलाम अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा साईं मां हाया इलाही तोखे वेझो जो कचहरी कयूं पिया हम कलामी जो शरफ हासिल थियो रब करीम फरमायो ऐ मूसा कलीमुल्लाह हूं तो हर जाइ मौजूद आहियां पर ज़ाहिर इलाही परे वॾा फ़ासिला वॾा हिजाब पर मूसा कलीमुल्लाह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां तोखां बाद ईसा अलैहिस्सलाम जो वारो आहे ईसा अलैहिस्सलाम खां पोइ मुंहिंजे मिठे महबूब मदनी सरदार जो वारो आहे उन महबूब खे उम्मत ॾिनी आहे महबूब जी उम्मत खे रमज़ान शरीफ़ ॾिनी रमज़ान शरीफ़ जा रोज़ा जंहिं वक़्तु मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम मुंहिंजा माना रोज़ो मुंहिंजी रज़ा ख़ातिर रखंदा मूंखे राज़ी करे ॾींदा बुख उन में ॾींहुं गुज़ारींदा शाम जो उन्हनि जा चेहरा हेॾा हेॾा पिया हूंदा चप ख़ुश्क थिया पिया हूंदा ज़बानूं उन्हनि जूं सुकी वेंदियूं पोइ शाम जो टाइम दस्तरख़ान विछाईंदा उन्हनि दस्तरख़ाननि ते तरह तरह जा ताम रखंदा दस्तरख़ाननि ते अची वेंदा ऐं मूसा कलीमुल्लाह वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन खाना पियण वारो मां रब आहियां मगर मां रब कोन खाईंदो पींदो आहियां मां खाइण पीअण खां पाक आहियां लेकिन मूसा कलीमुल्लाह जेकॾहिं वेझड़ाई में तो पुछी त पोइ जॾहिं रोज़ेदार रोज़ो छोड़ींदा रोज़ो खोलींदा जेसि ताईं उहे रोज़ो पिया खोलींदा मां रब उन्हनि सां गॾु दस्तरख़्वान ते उन्हनि जे तरफ़ मुर्गी पियो निहारींदुसि पोइ छो न चऊं त कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो अॼु कीअं सॼे भर में विहारियो थोरी फ़क़ीरी हाल हो कुर्ब केॾा थी विया हे ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॼे भर में विहारियो थोरी फ़क़ीरी हाल हो रमज़ान शरीफ़ से क़दर कयो रमज़ान शरीफ़ में कुछ न कुछ मुंहिंजा प्यारा हासिल कयो रमज़ान कयो अहिड़ी जो रमज़ान राज़ी थी वञे तव्हां रमज़ान शरीफ़ खां राज़ी थी वञो ही ओ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जंहिंजी पहिरीं रात असां तव्हांजे कामिल पीर बादशाह पीर जी आमद रमज़ान जी पहिरीं रात हज़रत अब्दुल्लाह साईं सैयद मूसा अबू सालिह जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था रिवायत कई बयान कया आरिफ बिल्लाह से मौलाना जलालुद्दीन रूमी मसलवी शरीफ में रिवायत कई तो रमज़ान जी पहिरीं रात ही दस्तगीर सोने जो बाबू साईं आरामी हुजे रात जो ख्वाब में मदीने जा साईं मैं तड़फा दूर मदीने तू इथे बचण दा यारो
मेरी मुश्किल नूं हल कर देना तेरे वास्ते कोई महाल नहीं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज कर। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज करा। मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा इश्क विवांग बिलाल नहीं। मदीने दा साईं ख्वाब में जलवा फरोश फरमायो पुत्र सैयद मूसा जी मुझा नाना साईं फरमायो उठी भी तो भाकर पाया मुबारक उठी भी भाकर पायो मुबारक करियो। साईं फरमाइन दा सुने नाने साईं भाकर पातो पान केड़ी मुबारक नु मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो गौसे आज़म दरमियाने औलिया गौसे आज़म दरमियाने औलिया जो मोहम्मद मुस्तफा दरमियाने अंबिया। तो लख लख जल जो खुदा पाक अजरात तोखे वो पुट वो फर्जंद अता करे रहियो जिन जो शान दुनिया जे वलियन में एड़ो हुंदो जो शान मुंहिंजो तमाम नबियन जी मां मदीने जो साईं नबियन जो इमाम सरदार आहियां ये तुझे बचड़े दस्तगीर जो शान वलियन में हुंदो यानी वलियन जो सरदार वलियन जो इमाम हुंदो तॾहिं चवंदा तो मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे मुर्शिद जो दस्तगीर ओ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे जंहिंजो अब्दुल कादिर पीर यारई बारे करण सवाबा दुश्मन लाए जीरे अज़ाबा यारई बारे करण सवाबा ओ यारई बारे करण सवाबा दुश्मन लाए जीरे अज़ाबा जन जन सिर विहाया खीर तंहिंखे जन सिर विहाया खीर जंहिंजो मुर्शिद वा दस्तगीर चोरन खे चोरन खे अबदाल बनाए साईं कोझा किनड़ा पियो बख्शाए कोझा किनड़ा पियो बख्शाए ओ जेके सैयद जी आकीर तंहिंखे जेके सैयद जी आकीर मुर्शिद जंहिंजो दस्तगीर शफी मोहम्मद शाद सदाए
शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शन बगदाद घुराए भूरल शन बगदाद घुराए ओ जंजो जीलानी या पीर तंहिंखे जंजो जीलानी या पीर मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे प्यारा मुसलमान भाइयों बाबे साईं फरमायो जीजल अम्मा फरमायो अल्लाह से मुखे जॾहिं सोहणो बादशाह पीर अता फरमायो ईद जी रमज़ान शरीफ जी पहिरीं रात हुई बादशाह पीर आया त मां रोज़ो पे रखियो रोज़ो पे रखियो रोज़ो रखी पूरो कयां सहरी जो ऐलान थियो तो रोज़ो बंद थियो रोज़े जो टाइम ख़त्म मां पंहिंजे प्यारे बचड़े दम दस्तगीर खे खीर पियारण जो इरादो कयो जियां जो मां खीर जो इरादो कयो दस्तगीर पंहिंजे अखियुनि सां मूंखे मना जो इशारो कयो जी जलमा बार दुनिया में दान बड़ा थी बालग थी रोजा रखंदा मां पीरन जो पीर बनजी आयो आया दम दस्तगीर बनजी आयो आया मुझी अम्मा मुझे ला हुक्म रब जो त दस्तगीर तुझो अज खां रोजो शुरू आहे तॾहिं त जेॾा तेॾा धूम मची जो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो साईं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुझो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो है बुढ़ड़ीअ जी जंज पाणीअ बोढ़ी पुट बेड़ो पाण बोढ़ी दजले दरिया खां अचनि पिया पोड़ी माई रोंदी साईं दस्तगीर सोन उता अचे माई रोए थी सोना मां दस्तगीर ॾे वञा पई सुञाणे न साईं फरमायो कने तो पीर जो पीर ॾिठो आहे न मुंहिंजा साईं दस पियो आहे उहो दस्तगीर जे इशारे ते वण हलनि था जंहिंजे इशारे ते ख़ुदा पाक उनजा कम करण फरमाईंदो आहे मां उन महबूबे सुभाणे ॾे वञा थी मुझा साईं अकेलो मुझो पुटो मुझो सहारो हो जंज में वियो हो शादी में पियो बेड़ो पानी जे हवाले थियो पानी में बुॾियो मुझा साईं मां दस्तगीर ॾे वञा पई वो बुॾल बेड़ो कढी मूंखे पंहिंजो पुट मोटाए ॿुधाए ॿुधा पई त ॿोड़ में रथल फुकड़ जीअरो करियो छॾे बोल जा रजल चंद्र जिंदा करे थो उन बादशाह पीर दे रवानी जे साईं फरमायो माई पीरन जो पीर पीर दस्तगीर प्यारा मुसलमान भाइरो उन कतियत भी बादशाह पीर पीरन जे पीर ही हथ जो इशारो कयो बेड़ो बुॾल मथे थींदो वयो अरसे जो बुॾल बेड़ो ॿाहिरि आयो भाई साहबा इहो बेड़ो आया वो बेड़ो आ जी मुझा साईं मुझा मुर्शिद सामल इहो ही बेड़ो आ हो मुझो पुट नजर अचे पियो बुढ़ड़ीअ जी जंज पाणीअ बोड़ी
पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी बुढ़ड़ीअ जी ॼञ पाणीअ ॿोड़ी पुट बि हिकिड़ो है मिस्किन माई मुश्किल में आई मिस्किन माई मुश्किल में आई वाहर थी आए तुमीर वाहर थी आए तुमीर तालब मुझो सही दुनिया जा रबर दम दस्तगीर तालब वंड मिलियो मैं खाना वले ता खाली वञूं कीअं तुंहिंजे दरे साईं जो पंहिंजो ऐलान पंहिंजो मुरीद मुरीद न ख़बर जी ज़मीन ते आसमान जो सायो आहे मुरीद ते मां दस्तगीर जो सायो मुझा मुरीद हम न बेईमान थी नंबर में ईमानदार थी मरदे ऐ मुरीद तोखे मुबारक हुजे जेसिते असां जन्नत में कदम न रखंदासीं जेसिते आख़िरी मुरीद बख़्शराए रवानो वंड मिलियो मैं खाना वॾे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वाग जा वरतई सब परतई वागर जावर तई है सब पर तई तोड़ी उम्मीद सबीर या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह वक्त जो चमके सितारो हाज़री जो थिए इशारो अची ॾिसां अवां जो रोज़ो अवां जो रोज़ो प्यारो लई वञे दिल तां मुझारो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका रब्बना आतिना फिद्दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार रब करीम अजो की महफिल जो सवाब यारी शरीफ लंगर न्याज़ जो सवाब अल्लाह से पेरी पेरी दरबार में कबूल उन्हनि जे तरफ़ां जिन हिन महफिल जो इंतज़ाम कयो आहे अल्लाह से उन्हनि जे तरफ़ां पंहिंजे महबूब जी बारगाह में कबूल मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरात आल पाक असहाब सौरा ताबीन तबा ताबीन जमीन मुशाहिदीन उलमा किराम बिलखुसूस यारी वारी पीर पीरन जे पीर बादशाह जी दरबार में कबूल साईं जा वालिदैन साईं जा उस्ताद साईं जा मुर्शिद साईं जा शागिर्द साईं जा मुरीद खलीफा अकीदत मंद दी क़यामत यारियूं कारियूं करण वारनि जे दरबार में कबूल अल्लाह से हाजी शीदी को तखा जेके पूजा बाना बानी गुजारे उन्हनि जे रूह खे सवाब जमील मोमिनीन जमील मोमिनात जमील मुस्लिमीन जमील मुस्लिमात जे दरबार में अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके सुने बादशाह पीर जे सदके असांजी बड़ी मुश्किलातूं आसान असांजा मर्ज़ कर्ज़ सभु असां दफ़ा ऐं अल्लाह साईं असां ते निगाह करम फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा असांजे रिज़्क़ रोज़न में वात ऐं बरकत फरमा इन इलाके ते मींहुं बरसात वसा इन इलाके ते बारान रहमत नाज़िल फरमा जिते जिते आसमानी मींहं जी ज़रूरत आहे उते मींहुं वसा ऐं अल्लाह असांजा जेड़ा पेर हुजनि ओड़ा ख़ैर हुजनि
बहक के बहुरमत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला। अल्लाह को ऐलान